संत अगर परमार्थ में लगल आहे तो कदें भी मन में भी आ भूल न अचे तो संत देर कई आ। संतन जो संगी सत्संग के या संतन के प्रति देर जो लफ़्ज़ समझे पंहिंजो कयो विञाए छॾियईं। तव्हां साईं देर सां आयो, गुरुमुखाई जो पुट गु जो अखर भी असां पढ़िया ई कोन आहियूं, हज़ारे शिष्य आहियूं, सत्संग वॾा वॾा कयूं था पर ॼाण ई न आहे। भगवान खुद संत के न चवंदो देर कए, छो जो भगवान जो कम कर रहियो आहे। घर घुमी रहिया आहिनि संत लोभ जे करे, हुन प्यार कयो तूं ॿियो आहे साईं तोखे वठी हलणो आहे कंहिं प्रोग्राम ते, हे नेता न आहे जो चुनाव सां थियो आहे उनखे उते पहुचणो आहे। संत प्यार जो ॿियो वठी वियुसि, तूं ख़्यालु कर अबा पोइ तो ॾे ईंदा, हाली हुनखे संतनि ॾे पहुचणो आहे, उते सार्वजनिक कार्य आहे, पोइ कंहिंखे न कंदो, हुनजो प्यार आहे। श्री राम। और ॿियो चए त संत तूं देर कई आहे, ताक़त न आहे भॻवान खे चवण जी संत खे त तूं देर कई आहे। संत भॻवान जो स्वयं कमु करे रहियो आहे, सब खे प्यार जो, सब खे राज़ी रखो, सब जी शेवा कयो, सब खे ख़ुशियूं ॾियो। श्री राम। उनजे लाइ कुझु बि मथे घटि कमु कोन्हे। हे आयोजन आहिनि, पलव आहिनि, बहिराणा आहिनि, हे आहिनि, सभु फॉर्मेलिटियूं आहिनि असांखे आसीसनि पाइण जूं। संत जी दृष्टि में सिर्फ़ु ब्रह्म आहे। संत जी वॾी शेवा संसार जे लाइ इहा आहे त पाण ब्रह्म रूप थी करके सभिनी में मथां ब्रह्म दृष्टि विझे ऐं ब्रह्म दृष्टि जे अंतर्गत छिके करके हुनखे संसार जे ख़्याल खां बचाए करके बसि विरती सां वेठो रहे। जेतिरो संसार को बचाईंदो बसि इहो संत जी वॾी शेवा आहे। संसार जो ख़्याल उथियो, संसार अंदर मन में आयो, अवगुणनि जी खाण आहे संसार, और परमात्मा गुणनि जी खाण आहे। विकार, लोभ, ईर्खाऊं जेके भी अवगुण आहिनि उहे संसार में आहिनि। संसार जो चिंतन न कर, संसार में शरीर खे रखो, इहा इजाज़त आहे। इन खे चइबो आहे माया में रही निर्लेप रहो। ये संत तव्हांखे नाम ॾियनि था, नाम खे अंदरि रखो। जनमण जो चक्कर कटिजे, तव्हांखे वासना ऐं कामना जी ॿाहिरि छिक न थिए। और प्लस जेको प्रालबो जो भोग अचे उनजे सहण जी तोखे शक्ति मिले नाम जपण सां। जेतिरो हृदय में हूंदो, दुख जेतिरो टाइम रहणो आहे रहंदो, उहो वेंदो धन सां दुख, पर जेको दर्द अंदरि सताए थो उन दर्द सहण जी शक्ति पैदा थींदी नाम सां। नाम शांति ॾींदो, नाम दुख न कटींदो, दुख दान कटींदो, और दुख जो जेको दर्द आहे उहो नाम जो जेतिरो अंदरि अभ्यास हूंदी ओतिरो सहण जी शक्ति पैदा थींदी। इहा ॻाल्हि यादि हुजे। श्री राम। त प्रालबो जे भोग के तूं ख़ुशी सां भोगे वञे, इहो ई गुरु अर्जन देव महाराजनि जे बाणी जे बोहिथे जो इहो अखर आहे। हर का नाम हृदय नित ध्याई, अंतम महल बि शब्द इहो ई। संगी साथी सगल तराई। संगी साथी ॿिया न, संगी मन और साथी इंद्रियूं। मता कंहिं ॿिए चक्कर में अर्थ में अचिजो। संसारी कॾहिं बि पंहिंजी भुल में हिन ग्रंथ साहिब जो अर्थ करणु शुरू न करे, न त 12 न 14 न दुरुपयोग कंदो। ये निरोल ज्ञान आहे, सवाइ संत जे हिन बाणी जो कॾहिं बि पंहिंजे भुल सां अर्थ न करे। संसार न बिगड़ियल आहे, संसार जेतिरो बि गतर में वञे उन्हनि जो कारण परमात्मा आहे। गुण दोष ठाहिया अथई, जेको दोष जो पासो माण्हू कंदा ढोर, उहो ठाही छो? श्री राम। पर संत जे संग में अची करके उनजो दुरुपयोग न करे शब्दन जो। प्रभु कृपा करे जो चाहत सोई मन पायो, या जो मांगे ठाकुर अपने ते। सिखनि जा शब्द ॿुधी करे असां प्रेम सां ॻाइणु शुरू कयासीं। छा मंगण सां मिली वेंदो? अड़े फ़क़ीर मंगण सां पैसो मिलेसि, जेकी घुरे थो उहो त मिलेसि, पर छल पैसो मिलेसि पर शब्द न मिलनिसि, गारियूं न मिलनिसि। तीअं असांजो बि इहो हाल थींदो त मंगण वारे खे उहा शइ त मिले पर मतां तो दुख वधी न वञनिसि। चरियाई में न अचे त मंगण सां असांखे सभु कुझु मिलंदो आहे। ये छड़ा सुर जा मिठा भजन ॻाइणा आहिनि, जो मांगे ठाकुर अपने ते। पहिरियों शब्द खे व्याख्या सां ॾिसे, पोइ इन खे खणे त उहो कंहिंजे लाइ मंगियो वियो त जेके संत परमार्थी थी विया, जंहिंजे अंतःकरण शुद्ध थी वई, आत्मा जो प्रकाश अंतःकरण जे मथे पियो, बसि पोइ प्रभु के सिमरह से परोपकारी। प्रभु के सिमरह, प्रभु जे सिमरण वारनि खे हृदय में संतुष्टि अची वेंदी, तृप्ति अची वेंदी, पूर्णता अची वेंदी। पोइ उन जे हृदय में जेको बि इच्छा उथंदी उहा प्रभु वारी उथंदी, ॿिए जे भले लाइ उथंदी। हे भलो माना संसार सॼो असांखे परमात्मा ॾेई छॾिया, ॿियो छा ॾे? तुंहिंजी लाइकी खे ॾिसे थो, तूं जेतिरी योग्यता संभारे, तूं मंग वॾी न कर, झोल वॾी कर, माना लाइकी वॾी कर। तोखे ॾियण लाइ घणो तयारु आहे, तूं संभार सही त पढ़। श्री राम। मुंहिंजा प्यारा प्यारा, परमात्मा पाण वटि छा रखियो आहे उहो अति सूक्ष्म आहे।